कुरान पढ़ा गालायो अल्लाह जो कुरान पढ़ा तो जेके अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारी था अल्लाह वट उन्हन जो अजर छाहे ऐं जेके रब जे खौफ में जिंदगी नथा गुजारीन पंहिंजे मर्ज़ीअ सां ढगन वांगुरु जानवरन वांगुरु वतन था जिंदगी गुजारींदा उन्हन जे ला रब जो कुरान छा थो चवे हे सजन साईं जो मलंग फ़कीर पंहिंजे तरफ़ खां कुछ भी न चवंदो ऐं रब जे कुरान जी आयत पढ़ंदुसि तर्जुमो ॿुधाईंदुसि मस्जिद भर में आ जंहिंजे दिल में हेतिरो भी शक थे फ़कीर वेठो आ वञी कुरान खणे जे कुरान में इए लिखियल न हुजे त चोर जी सज़ा हिन फ़कीर जी सज़ा पर जे कुरान में इए ही लिखियल आ त पो खुदा जे वास्ते ए फ़कीर तोखे बाहूं तो बधे त हिन जिंदगीअ ते भरवसो न कर भरवसो करणो थई त मदीने वारे मीर जे निस्बत ते भरवसो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो जेको भी दुनिया में मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारींदो आ कैसा लेती लेती कयई दिल में ख्याल आयसि कूड़ नहना मुझो रब दिसी रहो बिरादर जा मामला आया शाहिदी देनी पैजी वई हिकड़े पासे भावा हिकड़े पासे दुश्मना हक थो चवे त दुश्मन कामयाब थो थे कूड़ थो चवे त भाव कामयाब थो थे अंदर मां आवाज तो अचे ऐ मां अल्लाह का डिजण वारा सच गालाए मां रब तोखे दिसी रहो हां जेडी मल सच गालाए भार सी वयो पर मुझो सुनो रब राजी थी पयो। याद रख मुसलमान तू असा भाव के राजी करण जेला करीम रब के विसारींदा हूं इहा जिंदगी जी वडी नाकामी आ पर जे कदे करीम रब के राजी करण जेला पंहिंजे भाव के नाराज कई जडे मुझो अल्लाह राजी थींदो आ इंसान त छा पर जंगल जा जानवर भी रब गुलाम करे दई छडींदो आ। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान जह भी शख्स दुनिया में जिंदगी मां अल्लाह जे खौफ में गुजारे त मुखे अल्लाह जे आडो जवाब देणो आ कयामत जे दी मुखे अल्लाह जे दरबार में पेश थियणो आ हिसाब किताब देणो आ या गाल दिमाग ते रखी करे जिंदगी गुजारी मुझो रब तो फरमाए मां रब उन जे ला जन्नतूं तैयार कयूं हन घणियूं जन्नतूं गालायो मां पंहिंजे तरफ का न अल्लाह जो कुरान पियो पढ़ा सूरह रहमान मां हाणे खोले ॾिसो मोबाइल पई तव खोले ॾिसो वलिमन खाफ मकाम रब्बिही जेको भी मां अल्लाह जे खौफ में डिनो त मुखे पांजे रब जे आडो कयामत जे ॾींहुं पेश थियणो आ पांजे अमलन जो हिसाब ॾियणो आ अल्लाह तो फरमाए मां रब खां डिजण वारा तुंहिंजे ला तुंहिंजे रब जोड़ी जन्नतुन जी तैयार करे छॾी आ घणियूं जन्नतूं ॻाल्हायो त मां वधां बजन्नतूं अल्लाह तैयार कयो कहिड़ियूं बजन्नतूं रब जे ज़ात बाबरकात तैयार कयो हिकड़ी जन्नत जो मज़ो जेडी मल मौत ईंदो केर ईंदो मलकल मौत ईंदो हज़रत इज़राइल अल्लाह जे हुक्म सां जी मथों बीहंदो याद रख मौत के विसारण वारा याद रख मौत के भुलाइण वारा जिया जांगुरी बेर जो ढींघर
कंहिंजो ढींगर बहराड़ी जी बोली यांगुरी बेर नंढा नौजवान त ॾिठी कोन्हे का झंग कटिजी विया पर वॾड़नि खे ख़बर आहे त यांगुरी बेर छा हूंदी आहे जंहिंजो कंडो हीअं हूंदो आहे नंढड़ो हूंदो आहे वठींदो आहे जीअं यांगुरी बेर जो ढींगर तुणियल कप माही गिल जे ज़रो ज़रो करे कप के टोड़े छॾे इज़राइल जॾहिं साह इंसान जे वजूद मां कढंदो आहे जिस्म खे इहे तकलीफ़ ईंदी आहे कंहिंजे जिस्म खे इहे तकलीफ़ ईंदी जेको ज़िंदगी अल्लाह जे ख़ौफ़ में न गुज़ारींदो आहे जेको रब्बे ज़ुल जलाल जे ख़ौफ़ में ज़िंदगी गुज़ारींदो आहे मुझे मदीने जे मीर फरमायो उन जे जिस्म मां रूह इहे परवाज़ कंदो आहे ॼण मखण मां वार निकिरी वेंदो आहे सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हज़रत इज़राइल अलग अलग तरीक़नि सां साह कढंदो आहे मोमिन जो ॿिए तरीक़े सां गुनहगार जो ॿिए तरीक़े सां काफ़रनि जो टे तरीक़े सां मुझे मदीने जे मीर फरमायो न न तमाम मुसलमाननि जो साह इज़राइल हिकिड़े ई नमूने सां कढंदो आहे आका पोइ हिकिड़नि खे हेॾी तकलीफ़ ॿियनि खे तकलीफ़ नथी थिए मुझे मदीने जे मीर सूरह यूसुफ जी आयत तिलावत कई जागो था सूरह यूसुफ जी आयत इमामुल अंबिया तिलावत फरमाई जंहिंमें अल्लाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो बयान कयो आहे वक़त्ताना ऐदियहुम वकुल्ना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम अल्लाह साईं हिन इको वारनि जे रिज़्क़ में बरकत ॾे यकीन कयो जिते न इको सुठो हूंदो आहे क़ुरान पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे दिलि चवंदी आहे त खोले खोले अल्लाह जो क़ुरान करीम पढ़ां मज़ो अचे थो क़ुरान में या तव्हां मौलूदनि ॿुधण जा शौक़ीन मौलूद पढ़ां ॻाल्हायो छा पढ़ां हथ खणी ॻाल्हायो छा पढ़ां अल्लाह जो सुहिणो क़ुरान जवाब ॾियो छा पढ़ूं मुझे करीम रब जो सुहिणो क़ुरान ओ मुझा मुसलमान भाउ हिन क़ुरान करीम सां प्यार कर रब्बे काबा जो कसम खणी तोखे थो ॿुधायां जेको न अल्लाह जे क़ुरान करीम सां प्यार कंदो आहे पढ़ियल हईं तॾहिं बि प्यार कर अण पढ़ियल हईं तॾहिं बि प्यार कर अण पढ़ियल हईं पढ़ी नथो सघी न क़ुरान खे ॾिसी करे यार जो दीदार कर तेसिताईं दर खां ॿाहिरि न निकिर जेसीं क़ुरान करीम जो दीदार न कर सवेल उथी करे तहज्जुद जी नमाज अदा कर फज्र जी नमाज अदा करे रब जे क़ुरान खे आॾो रखी करे जो सुहिणा मिड़ई पार तूं थई रब जे क़ुरान खे ॾिसंदो वञ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे रुगी आंगुर अशहद फेराईंदो वञ जेतिरियूं आंगुरियूं अशहद जूं फेराई ईअं सम्झ ॼण तो रब जे क़ुरान जी तिलावत करे छॾी जॾहिं न महशर क़ब्र में मिट माइट छॾे ऐं सभई पोइते मोटी वेंदा आखिरी जेको साथी भर में हूंदो आहे उहो बि छॾे जॾहिं मोटी वेंदो आहे ओ मुसलमानो मैयत दाह करे चवंदो आहे ओ मुंहिंजा मित्र ओ मुंहिंजा पुट ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा फलाणा छो था मूंखे अकेलो छॾियो वञो उहो दाहूं करे सॾड़ा कंदो आहे छो त वञण वारे जे जुतीअ जो आवाज़ बि मैयत ॿुधंदो आहे पोइ जंहिंजो न क़ुरान सां प्यार हूंदो आहे अञा पंहिंजा निकिरंदा ई कोन्हनि रब जो क़ुरान अॻे ई सेराज़ीअ खोचे बीही रहंदो आहे हू अल्लाह जे क़ुरान जे इश्क में मौज ऐं मस्तीअ में हूंदो आहे अल्लाह जो क़ुरान चवंदो मौला तूं ॼाणी थो त हिन शख़्स दुनिया में मूंसां केतिरो प्यार कयो हिन मूंसां यारी निभाई आहे मौला जो इजाज़त ॾे त मां बि हिन सां पंहिंजी यारी निभाए ॾेखारियां
मुझा सुना अल्लाह जे कुरान करीम से प्यार कर, अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत कर, अल्लाह जे सुहणे कुरान करीम के चुम रुगी मथे अतुर अंबीर हणी रखी न छड घर में पैसन लिकाइण जे ला, सोन लिकाइण जे ला। कुरान पैसन लिकाइण ला कोन आयो आ, कुरान सोन लिकाइण ला कोन आयो आ, पर सच इहो आ त इहो ई तुंहिंजो अकीदो तुंहिंजे ला काफ़ी आ त तूं समझी थो जेकर चोर भी आया त पैसा कुरान में दिसी छड़े वींदा त भले मां कीअं खणो। सची ॻाल्हि आहे न, सोन लिकाए रखंदो हई कुरान जे हेठों, जे चोर अची भी वया त चवंदा कुरान जे हेठों कीअं खणो। को सोची नथो त दुनिया जो चोर जेके सॼूं था मना बेकार में बेकार चोर के सॾींदा हूं, वॾो को चोर हई जेकॾहिं कुरान जो हया चोर भी करे थो त ॿुधाए त क़ब्र कुरान जो केतिरो ख्याल कंदी। मुंहिंजो रब कुरान करीम जे सदके केतिरा अजर अता फरमाई। जो इंशाअल्लाह ताला रात जो सुम्हदासीं पो कुछ न कुछ कुरान पढ़ी सुम्हदासीं, कुछ न कुछ हिकड़ी आयत ॿियो कुछ भी नथो अचई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम त अचई थी न मुसलमान, इहा भी कुरान जी आयत आ, इहा ई तिलावत करे सुम्ही पो, अल्लाह कंदो त रात तुंहिंजी खैर जी गुज़री वेंदी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदा जे खौफ जी हिकड़ी गाल बुधाया, मां 10 बजे जे हिसाब से पूरो टाइम ते आयो होसि। सजण साईं जो फ़कीर हाँ टाइम जी पाबंदी कंदो हाँ, तव्हां यार अचणन में लेट करे छड़ी मज़ो ईंदो आ मूंखे। जॾहिं मां माण्हुनि जो इंतज़ार कंदो आहियां ख़ुशी थींदी आ त मौलवीन जो इंतज़ार त माण्हू कंदा हन, पर कॾहिं मौलवी भी मुझे मुस्तफ़ा जे आशिकन जे अचण जो इंतज़ार कनि ॾाढो मज़ो ईंदो आ। इन करे पोइ भी इंशाअल्लाह ताला उम्मीद आहे त 12 खां अॻु में तव्हांखे फारिग कंदुसि। तव्हां घणो परेशान न थीजो त मौलवी अलाए केतिरो अॻिते हलंदो। बस हिकु ॿ ॻाल्हि करे वठां खुदा जे खौफ जी, छो त ही महीनो आ शोबान जो। छा जो महीनो आ? वरी ॻाल्हायो छा जो महीनो आ? शोबान। मदीने जे साईं फरमाए शोबान शहरी, शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आ। शोबान कंहिंजो महीनो आ? मां मुस्तफ़ा जो महीनो आ। मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रमज़ान शरीफ जे महीने को सवा सब खां वधीक रोज़ा मुझो मदीने जो साईं हिन शोबान जे महीने में रखंदो हो। ई शोबान जो महीनो तैयारी जो महीनो आ। छाजी तैयारी? अॻियां भलारो रमज़ान जो महीनो थो अचे। हुज़ूर फरमायो रमज़ान मुझे उम्मत जो महीनो आ। मदीने जे साईं जा आशिको शोबान मुस्तफ़ा जो महीनो आ। मुझे महबूब मुस्तफ़ा जा दीवानो हिन शोबान में तैयारी कयो, हिन शोबान में तैयारी कयो ता त रमज़ान जो रहमतूं बरकतूं रब नाज़िल करे जिंदगी में वरी रमज़ान या नसीबा। हाणे खां ई तैयारी कर त रमज़ान जे महीने में इंशाअल्लाह ताला गरीबन के हीअं रोज़ा खोलाईंदुसि, गरीबन के रोज़ा हीअं रखाईंदुसि, फलाणे यतीम के कपड़न जो वॻो वठी ॾींदुसि, फलाणी बेवह औरत के कपड़न जो वॻो वठी ॾींदुसि, फलाणो मिस्कीन जंहिंजी रोज़ी तंग आ रमज़ान जे महीने में उन ॾे सहरी अफ़तारीअ ते सामान मोकिलींदुसि, फलाणे गरीब जे घर में रमज़ान जे महीने जो राशन वठी ॾींदुसि। मां अल्लाह जे ज़ात जो कसम खणी तव्हां खे थो ॾसां, तव्हां हीअं रखां सोचण शुरू कयो करण जॾहिं रब नसीब करे हाणे खां ई तव्हां जा दफ़्तर रब नेकन सां भरपूर करे छॾींदो। अल्लाह जे मखलूक ला सोचण शुरू कयो, खुदा जे मखलूक ला सोचो त मुझो करीम रब कंदो त बेड़ो पार थी वेंदो। दिल चवे थी त मां हिकड़ी आयत त पढ़ी, ॿी आयत जो तर्जुमो कयां। फअम्मा मन तग़ा व आसरल हयात दुनिया फइन्नल जहीम हियल मअवा। मुझे सुन करीम रब फरमायो ओ दुनिया जे अयाशियत मगरूर थी जिंदगी गुजारण वारा
टीहों सी पारो कुरान जो खोल पहरी अम्मवारी सूरत छदे सूरतुन नबा छदे करे सूरतुन नाज़िआत खोले दिसो वन्नाज़िआत गरक़ा वन्नाशितात नश्ता जे आखिर में हल मुझो अल्लाह फरमाए तो फअम्मा मन तग़ा व आसरल हयात दुनिया मुझो सुनो करीम रब तो फरमाए जह दुनिया जे नशे में जिंदगी गुजारण शुरू कई जह हुस्न जे दौलत ते जिंदगी गुजारण शुरू कई जह जिस्म जे ताकत ते जिंदगी गुजारण शुरू कई जह जिस्म ते भला कपड़ा पाए करे उन में मगन थी जिंदगी गुजारी सादन लफ्जन में जवा जह मगरूर थी जिंदगी गुजारी दुनिया जे ख्वाहिशन में गुजारी रब जो कुरान तो चवे फ़इन्नल जहीम हियल मअवा रब चवे तो याद रख मां अल्लाह भी तुझे ला जहन्नम के तैयार करे छलियो आ जागो था कौन था जागो था ए जेको ता के नात खान आई बेचारा हलंदड़ बोलवी बुधाईंदा हन त मुसलमान दोज़ख में कोन विंदो इहा गलत गाल था बुधाइन मां रब जो कुरान बुधाण ला तैयार हा मुसलमान दोज़ख में हमेशा जे ला कोन रहंदो पर जहन्नम में विंदो जरूर चो त कुरान पढ़ी बुधाया व त छाजे करे विंदो कुरान सच्चो आ न जवाब दियो कुरान सच्चो आ न मां कुरान पढ़ी बुधाया व त छाजे करे जहन्नम में दो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो फी जन्नती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जन्नती जहन्नमी आमो सामो एक वे के दिसदा मता समझी त जन्नत अमेरिका मदीने में हुंदी त जहन्नम और अमेरिका में हुंदो न न जन्नत ऐं जहन्नम ही गडियल हुंदा विच में रुगी पुल सुरात जेका वार खो सन्हिया मना स्पेस वार जेतरो हुंदो जहन्नमी भी जन्नतन के दिसदा जन्नती भी जहन्नमन के दिसदा अकुल वारो सवाल कंदो आ त पो जन्नत जी थदकार हेडे कान विंदी जहन्नम जी बाह जो असर हेडे कोन विंदो त मां उनखे जवाब तो दिया त अल्लाह ताला हिन जमीन ते जदे मिठो दरिया ऐं कड़ो दरिया हिन बई गड बीठा हन दिसजे तो पियो त हे मिठो पानी आ हे कड़ो पानी आ नहीं हेडे थो वने नहीं हेडे थो वने विच में दीवार भी काने विच में पर्दो भी कोने हे सब कुछ चाहे इहा मुझे अल्लाह जी बेलियाजिया रब तो चवे जे मिठे पानी में ताकत ना है कड़े दे वने कड़े जे कड़े में ताकत ना है मिठे दे वने जदे पानी के गड होने जे बावजूद ताकत ना है तो जन्नत जहन्नम के भी ताकत जवाब दियो जन्नत जहन्नम के भी ताकत ना है जैसे मुझे अल्लाह इजाजत न दे मुझे सोने करीम रब फरमायो जन्नत में रहन वारा जहन्नमन के सुजानदा दे खबर दा फलाणो है न हां फलाणो हां जहन्नम में खैर में आयो है कुरान तो माना तो जमा अल्लाह जो कुरान तो कुरान टीहो पारो खोल फी जन्नती यतसाअलून जन्नत में रहन वारो पुछंदो अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर जेको जहन्नम जे बाह में जुर्मन जे करे सड़ी रहियो हुंदो जन्नत वारो न का सवाल कंदो अदा दे खबर छाजे करे जहन्नम में सड़ी रहियो वा सवाल कदे कंदो जो जदे कयामत का पो जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम सवाल कदे कदो जदे दोज़खी दोज़ख में जन्नती जन्नत में पर अल्लाह जे कुरान 1400 साल अगु जुबान मुस्तफा मा बुधायो तक जन्नत जहन्नम जी हकीकत ही
जन्नती सवाल कदो दे खबर जहन्नम में छाजेला सड़ी रहो रब जो कुरान तो चवे जहन्नमी जवाब दीदो कालू चवदो लम नकु मिनल मुसल्ली यार कड़ियों गालियों तो पुछी अज़ान जो आवाज भी कन्न ते ईंदो हुयो मगर मां नमाज़ ते कोन वींदो हुयुसि सवड़ छिके मथों विझंदो हुयुसि दुकान ते वेठो हूंदो हुयुसि हय्या अल सलाह जो आवाज पवंदो हुयो मां दुकान बंदि कोन कंदो हुयुसि दुनिया जा कम कोन छॾींदो हुयुसि अगर मां दुनिया जा कम छॾे गरम बिस्तरो छॾे नमाज पढ़ा त जहन्नम में कोन वञा जहन्नम में इन करे वयो हां जो मुझे रब मुखे मुजरिम डिक्लियर करे छॾियो त जेको नमाज न पढ़ंदो मां रब तो चवां उहो मुजरिम उहो जहन्नम में वेंदो। ॻाल्हायो कुरान सचो आहे या न पोइ मुला चवे त न कोई दोज़ख में न वेंदो ॻाल्हि ॿुधो शेर व शाइरी बि हद जी हुजे अल्लाह जे कुरान खां मथे कुछ भी न अल्लाह जे कुरान खां मथे कुछ भी ना है हाणे तू सोचींदे यार पो मूं त ही 80 साल या 30 साल नमाज कान पढ़ी आ मां त अड़जी वियुसि पोइ हाणे मुंहिंजो छा थींदो मायूस न थी हुज़ूर जो उम्मती हई मुझे रब जे ज़ात कुरान में तोखे भी जवाब ॾिनो आहे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह अल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। मुझे अल्लाह जे ज़ात तोखे भी जवाब ॾिनो ओ घणा गुनाह करण वारा मां अल्लाह जो कुरान ॿुधण वारा 40 साल नमाज कान पढ़ी थई मौला कान पढ़ी तम मस्जिद जो दर ही कोन ॾिठो तम मुलन ते खिली खिली खेरो थी वेंदो हा हाणे मां गुनाह कीअं माफ़ कराया रब चवे थो जे मुझे मुस्तफ़ा जो उम्मती न हुजी हां मां अल्लाह भी पंहिंजे कुदरत जो जलाल दिखाया हाँ मुझे महबूब जो उम्मती तोखे बनायो थम तो ला खैर जो दरो खोले छड़ियो थम हियर रही हलिया अल्लाह जो कुरान तो चवे हियर रही हलिया पगोढ़ा मां अल्लाह जे आदो गाड़े हाणे तौबह कर मां अल्लाह जी ज़ात मरण का अग में जी तौबह कबूल कंदो हां उन जे गुनाहन के मेटे वरी एतरा सवाब भी अता करे छड़ींदो हां। ड्रिज न मायूस न थी हिम्मत कर खुदा मौक़ो ॾिनो थे ये जिंदगी सदाई कोन रहंदी या जवानी सदाई कोन हुंदी यो हुस्न सदाई कोन हुंदो या कुर्सी सदाई कान हुंदी या ताकत सदाई कान हुंदी उजड़ गए वो बाग यार जिनके लाख माली थे अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे मुसलमान यो सब कुछ हिते छड़े विंदे अज देर न कर अल्लाह जे दरबार में बैठो है न इते जो इते रुगी दिल में सच्ची तौबा कर जरूरी कोने त कह मौलवी जे आडो करी जरूरी कोने त राज जे आडो रोई रुगी कंधड़ो हेठ करे जो मौला मुझे दिल जा मालिक तू जानी थो अज तौबा कयम वरी बदमाशी न कंदुस मौला मुझा गुनाह माफ कर मुखे नमाज जी तौफीक दे मुखे गरीबन सा मोहब्बत जी तौफीक दे मौला मिस्कीनन जो हमदर्द बना हाणे तौबह कर मौत जी खबर ना है बे पहरे ते मोहलत मिले या न मिले तुझी रब इते ही दुआ कबूल करे छड़े जिंदगी जा गुनाह मेटे छड़े रब जी आदो तेरी का चौ त मां कुरान पढ़ा इजाजत दियो तो मां कुरान पढ़ा लेकिन मां आयत पूरी कया जन्नती कंखों पुछंदा जहन्नमिन खां जहन्नमी जवाब छा दींदा उहे जवाब दींदा नमाज को न पढ़ंदा होयासी वरी उहे जन्नती बियन जहन्नमिन खां पुछंदा
दे खबर नमाज त 5 टाइम पढ़ंदे हुए रोजा भी रखंदे हुए उम्रे ते भी वींदे हुए हर साल हज भी कंदे हुए तू दोज़ख में खैर में पियो सड़ी जागो था पुछंदसि त नमाज हो त नमाज न पढ़ंदो हो तू तो नमाज भी पढ़ंदो हुए हर साल उम्रे ते भी सभिनी का पहिरी वींदे हुए रोजा भी सभई रखंदो हुए दे खबर तू खैर में दे दोज़ख में पियो सड़ी अल्लाह जो कुरान तो बुधाए उहो जवाब दींदो वलम नकु नुतिमुल मिस्कीन नमाज़ूं भी पढ़ंदो हुयुसि रोज़ा भी रखंदो हुयुसि हज भी कंदो हुयुसि मगर गरीबन के खाधो को न खाराइंदो हुयुसि पाड़े जे मिस्कीनन जी सार कोन लहंदो हुयुसि पंहिंजे बच्चन के 10 वगा रमज़ान शरीफ जे ईद ते वठी दिन में यतीम पाड़े में हुया कहीं यतीम के सादड़ो वगो भी न वठी दिन में कहीं यतीम के जुतड़ी भी वठी न दिन में पाड़े में बेवा औरत हुई उन जी कदे सार कान लध में बस पंहिंजे पाण में पंहिंजे बचड़न में खुश हुयुसि मुझे अल्लाह के इहा खुशी भी मुझी कान बणिया रब चवे तो नमाज़ूं ज़कातूं हज ये मुझे ला पर मुझे मखलूक जो हक रहाए आयो मां अल्लाह तोखे माफ न थो कया जैसी मुझी मखलूक तोखे माफी न दे इन दोह जी सजा में जहन्नम में सड़ यार जे कदे मां गरीबन के खाधो खाराया त अज जहन्नम जे बाह में को न सड़ा जागो था हिकड़ी शे कदे नोट कई थव वा केड़ी कदे मौलवी के खैरात कंदे डिठो थो गलायो या कहे जाकिर के खैरात कंदे डिठो थो छा गरीब हन गालायो मां मौलवी हन मां पांजी गाल तो कया गरीब हन छा न उन्हन के खबर ही को देखा ते गुलाम असगर कले जेको ही हेडो पिंडाल सजायो हुन जा केतरा लख खर्चाया थोड़ी देर थी त मोह खराब कंदा मानी सुठी त मोह खराब कंदा छो पाण कन त खबर पए त ही प्रोग्राम केतरा मुश्किल सा थींदा हन ए मुजा दोस्तो याद रखी छडियो नमाज़ूं पढ़ण अलग शय आ रोजा रखण अलग शय आ हज करण अलग शय आ इहे सभई पंहिंजे ला मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो खैरुन नास मन यनफउन नास दुनिया जे अंदर सभिनी इंसानन में भलो उहो आ जेको बे के फायदो पहुंचाए मौलवी हई पीर हई जेको कुछ आही भलो तदह थींदे जदह अल्लाह जे मखलूक जे ला भलो सोचींदे कहीं गरीब जी कहीं मिस्कीन जी कहीं यतीम जी मदद कर त पो इहे नमाज़ूं इहे रोजा इहे ज़कातूं इहे हज इहे परवास कदा जिन मुजा दोस्त अजीज राकेट या उडामी वनी मथे पहुंचंदो आ ये तुझा अमल भी अल्लाह जे दरबार में परवास करे वींदा जे करे जिंदगी में खुदा जे खौफ ना है खुदा जे खौफ जी इया निशानियां त अल्लाह जे मखलूक सा प्यार कर रब तुझो मुझो बेड़ो पार करे छदे हर हर टाइम दे तो निहारिया जो दिसा पे तो देगिन मथा देगियूं लहन पयूं अमां के भी खुशबू इंदी हुंदी मुजा दोस्त अजीज अन्या 15 मिनट या 10 मिनट जेके तवा चो ये अध कलाक ओ तो चे जो गरम गरम नाश्तो करे आयो उनके इहो अंदाजो कोने ते हिते शुगर जा मरीज भी हुंदा बहरहाल मुझा दोस्तो तहां के मां थोड़ो मुरकायो गाल जे सजी जो मकसद निचूड़ गाल जो मु पेश करे छडियो जेकर समझी विया हो त मूसा पो हा कयो सजी गाल जो निचूड़ छाहे त जिंदगी गुजारनिया पर अल्लाह जे खौफ में गुजारनी सजी गाल जो निचूड़ छाहे जिंदगी गुजारनिया पर गालायो अल्लाह जे खौफ में हाने अल्लाह जो खौफ किए कुंड में वनी वेही रहूं मस्जिद में वनी बस कपड़ो मत न ये न
हारी आही मुर्स मानू थी हार पोकर, जमींदार आही मुर्स मानू थी जमींदारी कर, गवर्नमेंट जो मुलाजिम आई मुर्स मानू थी नौकरी कर, जह भी फील्ड में आही कारोबार थे मुर्स मानू थी कारोबार कर। खुदा जो खौफ रुगी इहो रख त कैसा ना इंसाफी न थे, कंहिंजो हक गजब न करी, कैसा धोखो न करी, कैसा कूड़ न हणी, कैसा बनंबरी न करी। ऐं जेडी महल भी पंहिंजे दुनिया जे धंधे ते भी लगो पयो हई, जेडी मल भी वक्त मिलई हथ कमकार दे हुजे, दिल ही पंहिंजे यार दे हुजे, घड़ी घड़ी दिल के आथत वेठो दे। जे कारोबार थो पियो करी त थोड़ी भी तौर में हेडे होडे न कजा, दिल में सोच जा हिन के त खबर काने पर मुझो करीम रब मुखे दिसी रहो आ। जे हारी आही जमींदार सजी राह तुझे हवाले करे छडी आ, इए न थे त रात जो दिसी केर कोने रख एकड़ो पाच को कुले ते खबरदार थी, जमींदार न तो दिसे पर मुझो रब तोखे दिसी रहो आ। जे जमींदार हई त जडी मल कलम खणी लिखी त इहो न सोच जा त हारी वेचारो त अनपढ़ला उन के खबर ही कोने का, लिखी तो छड्या हे कलर जे ला 1550 रुपया ऐं वरी उन जे मथा ही इंटरेस्ट 1500 रुपया। खुदा जो खौफ कजा, हारी बेशक गरीब बेसमझा न थो समझे पर थोड़ो मथे निहार दिसण वारी जात तोखे दिसी रही आ। उन रब खां टिकी करे फैसलो कजा, उन अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजार जा। खुदा जो कसम जन जिंदगी खौफ में गुजारी आ, उन जे ला मुझे रब दुनिया में अलाए छा खो छा करे छॾियो। कुरान जी हिकड़ी आयत बाकी पढ़ा जंहिंमें खुशखबरी आ त जेके जिंदगी खुदा जे खौफ में गुजारींदा हन अल्लाह उन्हनि खे कहिड़ो अजर अता फरमाईंदो आ। पढ़ा हिकड़ी आयत कुरान जी, जागो था ये सब हिते पियो हूंदो, ये सब कुछ हिते पियो हूंदो, तव्हां सां न हुयासीं। अजकल झेड़ो जमीन ते विखुन ते झेड़ो, बेसन ते झेड़ो, बन्ने जे कर ते जो मुसलमानो मुसलमानो खुदा जो खौफ कयो। मुंजीड़े मुंजी मुंजीड़े तुझी छाहे छाते तुझो दिमाग खराब थियो, तुझी त पंहिंजी जान भी तुझी काने, तू जो इंसान दिमाग खराब छो थियो छाते आ। अगर ये तुझी जान पंहिंजी आ त सजी जिंदगी जिंदा रही ॾेखार, जॾहिं तुझी जान ई तुझी काने त ही दुनिया जो निजाम तुझो किथों आ। ए आरजी तौर अल्लाह जे ज़ात सब के जिम्मेवारियूं ॾिनियूं हन, जीअं कंहिंखे जिम्मेवारी हूंदी आहे त तोखे ही एकड़ संभालणो आहे, जमींदार चवंदो आहे तोखे ही 88 संभालणो आहे, ईअं हर कंहिंजूं अल्लाह बि जिम्मेवारियूं ॾिनियूं हन। अगर कंहिंखे खुदा ज़मीन ॾिनी आहे इन लाइ कान ॾिनी आहे त तुंहिंजी ज़मीन आहे, रब चवे थो ज़मीन मुंहिंजी आहे, मां तोखे संभालण जो अख्तियार ॾिनो आहे त मुंहिंजे ज़मीन ते इंसाफ़ ऐं अदल कर, मुंहिंजे ज़मीन ते ख़ैर ऐं बरकत खे क़ाइमु कर त मां अल्लाह तुंहिंजी उहो क़बर जो कानो जेको तुझो जमीन वारो मां रब उन खे कुशादो करे छॾिया। ओ खणी कुछ वया कीन अदा खणी कुछ वया कीन, जे मालिक लखन जा लटे आया काधी दई मण मिट्टीअ जा। ओ खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन, जे मालिक लखन जा लटे आया काधी दई मण मिट्टीअ जा। है वॾे नाज़ सां जेके घुमंदा जेके हलंदा जेके, पाए बेस सुहिणा घुमंदा जेके घुमंदा जेके, है वञी बेस पाए वञी बेस पाए यार सुता अॼु कफन जा लटे आया कांधी ॾई मण मिट्टीअ जा। हुया महफ़िलनि जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू, वध सूह में से
शहज़ोर माण्हू शहज़ोर माण्हू कबर में सुता से कबर में सुता से पल्यल जे सुखन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टीअ जा हंधे माग जन जी हुई हा कहलदी हुई हा कहलदी इसी जने जो चेहरो दिलड़ी हुई ठरंदी दिलड़ी हुई ठरंदी रहा गुल से नाहिन रहा गुल से नाहिन यार दुनिया जे चमन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टीअ जा अताफानी आगे इसारो ज़मानो इसारो ज़मानो जबे सच तो तोखे नादिर निमाणो नादिर निमाणो जुदा थी व्याजे के अदा जुदा थी व्याजे के हुया ठार अखियुन जा लटे आया कांधी दई मणा मिट्टीअ जा एकड़े दे सबई छड़े वींदा अच तो पांजे उन कब्र के सुणो करण जे ला आखिरी कुरान करीम जी आयत तर्जुमो बुधो बस दुआए खैर नंगर तैयार अल्लाह जी जात फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू हजरत इमाम जाफर सादिक साईं नालो छा वरतो लबड़ा खोले चो हजरत इमाम जाफर सादिक साईं नालो दिल खोले वठो मुके पक थे त सब मुसलमान हुजूर जा आशिक वेठान इमाम जाफर सादिक साईं चो हजरत इमाम जाफर सादिक साईं मुझे महबूब मुस्तफा जो बचड़ो अम्मा खातून जन्नत जो बचड़ो अलीउल मुर्तजा शेर खुदा जो बचड़ो हसनैन करीमैन जो बचड़ो इमाम जाफर सादिक साईं जेडी मल कुरान करीम जी तिलावत कंदा होया जहीं पे जगह ते या अय्युहल्लज़ीना आमनू इंदो हुयो पान पी करे अरशद निहारे चवंदा होया लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हाज़िर आया ओ मुझा करीम रब तुझो जाफर सादिक हाज़रा इमाम जाफर सादिक साईं गुलाम ने मुस्तफा के इहा तरबियत दई समझाइन था त जदे कुरान बुधो या कुरान करीम पढ़ो या अय्युहल्लज़ीना आमनू जो आवाज बुधो या दिसो उन मल जो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जो त रब थो चवे ए ईमान वारो चवे मुझा मौला तुझो बानो हाज़िर आ जागो था बानो चवे मुझा करीम रब तुझो बानो हाज़िरा अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सभई चो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जाओ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक दिल में तसव्वुर कयो त कुरान चयो ए ईमान वारो असां चयो हाज़िर आहियूं मुझा मौला हाज़िर आहियूं या तुझी हाज़िरी ईमान वारे जे हैसियत में कबूल पवे रब बेड़ो पार करे छड़े अल्लाह ताला अग्यां फरमाए तो ओ मां अल्लाह जे दरबार में जी चवण वारा मां अल्लाह जो हुक्म बुधो हा मुझा मौला इन तत्तकुल्लाह आए लब्बैक चवण वारा जी
जी मुझा मौला जे कदे तव्हां कुरान तो चवे जे कदे तव्हां मां अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारियो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में अहिड़ो नूर पैदा कंदुसि जंहिं नूर जे ताक़त सां अखियूं खुलियल हुजनि या बंदि हुजनि मां रब तव्हां खे अहिड़ी ताक़त ॾींदुसि जो ज़मीन जो हक़ बि सुञाणंदो त अर्शन जो हक़ बि सुञाणंदो। शर्त कहिड़ो सिर्फ हिकिड़ो ऐं ईमान वारो जी मौला जेकॾहिं मां अल्लाह जो ख़ौफ़ दिल में रखो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह तव्हां जे अंदर में फ़र्क़ करण वारो नूर पैदा कंदुसि वयुकफ़िर अन्कुम सय्यआतिकुम मां रब थी करे वाइदो थो कयां त गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि। रब थी क़ुरान में वाइदो थो करे गुनाह तव्हां जे वेझो अचण कोन ॾींदुसि वयग़फिर लकुम ऐं मां अल्लाह तव्हां जा अॻियां कयल गुनाह भी माफ़ करे छॾींदुसि। वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम ऐं अल्लाह उहो आहे जंहिंजे मेहरबानी जो को काथो आहे ई कोन को मुंहिंजो करीम रब अणखुट मेहरबानियूं करण वारो आहे। हुकुम कहिड़ो मिलियो सिर्फ हिकिड़ो कहिड़ो जिंदगी गुज़ार पर ख़ौफ़ में गुज़ार त किथे ही कम जीअं न हिकिड़ो औलाद डिॼंदो आहे रांदि ते वञा न वञा मतां बाबो कावड़जी वञे हिकिड़ो ॿार इहो सोचींदो आहे हिकिड़े खे फ़िक्र ई कोन हूंदो आहे निकिरी हलियो वेंदो आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे जेको पंहिंजे पीउ जो ख़ौफ़ रखंदो आहे उनखे बैलेंस रखणो पवंदो आहे त वञा या न वञा बाबो नाराज़ त कोन थींदो ऐं जंहिंखे पीउ जो फ़िक्र ई न हूंदो आहे उनखे परवाह ई कान्हे निकिरी वियो जेॾी महिल मोटियुसि त यादि रखो हो लावारिस ऐं जेको डिॼे थो उहो वारिस वारो आहे। तवजह कयो उहो वारिस वारो आहे। हुज़ूर जी उम्मत वारिसीअ वारी आहे लावारिस न आहियूं। पोइ जेको वारिस वारो हूंदो आहे उहो डिॼंदो आहे त किथे मुंहिंजो वारिस नाराज़ न थी वञे। ऐं मुस्लमानो अचो त पंहिंजे पाण खे इमामुल अंबिया जहिड़ो महबूब रब वारिस था फरमायो आहे। अल्लाह जी वारसी क़बूल कंदे मां अञा ईअं चवां जेको न पंहिंजे कामिल मुर्शिद खे पंहिंजो वारिस सम्झंदो आहे उहो बि सोचींदो आहे त मुंहिंजे मुर्शिदनि जो फरमायो आहे सजण साईं जो ऐलान कयो त ओ मुस्लमानो ईंदे वींदे मुर्कदे हिक ॿिए खे चओ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सच पुछो सजण साईं जो इहो जुमिलो ॿुधी करे मां थोरो किताबनि में तहक़ीक़ कई मुला माण्हू जो थियो त महबूबनि जो हेॾो वॾो जुमिलो फरमायो आहे इन जे पुठियां राज़ कहिड़ो आहे त जॾहिं किताबनि खे खोलियुमि त नज़र आयो जॾहिं न मूसा कलीमुल्लाह के अल्लाह कोहे तूर ते घुरायो हो 40 पट्टियूं अल्लाह जे ज़ात मूसा अलैहिस्सलाम खे अता फरमायो पढ़ी वरी पो अचजा। जॾहिं न मूसा कलीमुल्लाह पढ़ी आयो अल्लाह जे ज़ात पुछो त पढ़ी आए जी मुंहिंजा मौला पढ़ी आयो हां छा ॾिठो अथई मौला ॿियो त सभु कुझु ॾिठुमि पर हिकिड़ी क़ौम जो हिकिड़ी क़ौम जो ज़िक्र पढ़ियो अथमि मौला उहा अहिड़ी क़ौम हूंदी जेका राति जो गुनाह कंदी ॾींहं जो गुनाहनि खां पाक थी वेंदी। रब फरमायो हा अहिड़ी क़ौम पैदा कंदुसि। हज़रत मूसा चयो मौला पोइ तुंहिंजो कलीम हा इहा क़ौम त मूंखे ॾे। रब चयो मूसा तोखे न मौला पैदा जो कंदे रब तो चवे पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा जे लाइ पैदा कंदुसि पैदा कंदुसि पर पंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा लाइ पैदा कंदुसि। पोइ हज़रत मूसा अर्ज़ कयो मौला भला उन्हनि जो अमल कहिड़ो हूंदो उहे कंदा छा राति जो गुनाह सुबुह जो माफ़ी। अल्लाह फरमायो उहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा अहिड़ा आशिक़ हूंदा राति जो गुनाह कयूं पर जॾहिं सुबुह थियो उथिया जीअं जो घर खां ॿाहिरि निकिता जंहिं मुस्लमान भाउ खे ॾिठूं खिली चयूं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इन मुर्की हुनखे सलाम वराए
फरमायो हुन मुर्गी चयो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू रब हिन जा गुनाह भी माफ़ करे छड्या तो हुन जा गुनाह भी माफ़ करे छड्या हलंदे ईंदे वींदे सलाम हुजूर फरमा अफ़शु सलाम बैनकुम दर्स हिक ॿिए जे विच में सलाम खे आम कयो सलाम वराईंदा वया जवाब वठंदा वया शाम ताईं जो घर पहुता सजी रात वारा गुनाह मुझे रब मेटे छड्या देखियो अल्लाह जी ज़ात लिखी छड्यो ॾियो ख़बर अमल सवलो आ ॾुखियो जवाब ॾियो सवलो आ ॾुखियो आ ऐं सादन लफ़्ज़न में चवां नाराज़ न थियो त अस्सलामु अलैकुम चवण सां नेकियूं वधियूं गुनाह ख़त्म थिया नाराज़ न थीजो जेको न घरों निकिरे साम्हूं ॾिसे कंहिं हमरा के बूथ हीअं करे मतां इहो सलाम वराए मूंखे जवाब ॾियणो पवे या वरी मूंखे सलाम वराइणो पवे इन करे बूथ हेॾे करे अॼुकल्ह त फैशन निकिरी पियो आहे सायो करे बस मोबाइल कढी करे अगले खे ॻाल्हाइणो कोन्हे मोबाइल कढी करे हरू भरू है इया कंदो थे हो समझंदो त मूंखे ॾिठई कोन अरे याद रखी छॾ मुसलमान उन ॾिठो न ॾिठो मुंहिंजो रब तोखे ॾिसी रहियो आहे इन तोखे ॾिठो या न ॾिठो मुंहिंजो रब तोखे दिलि चवे थी क़ुरान इते बि पढ़ी वठां इजाज़त ॾियो क़ुरान करीम न सीने में मुर्शिदन करीमन सजण साईं जे निगाह सां इन सीने में महफूज़ आहे क़ुरान चवंदो आहे सॼी राति बि महफ़िल हले पर ही फ़क़ीर क़ुरान पढ़ण बंदि कोन कंदो आहे हर ॻाल्हि ते क़ुरान पढ़ंदुसि वारस भञी छॾी मानी देरि कान्हे का हिकिड़ी आयत थो पढ़ां जानी अल्लाह ताला क़ुरान में फरमायो व असिरु क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर अल्लाह फरमाए थो होरिया आवाज करी या ॾाढिया आवाज करी मां अल्लाह तुंहिंजो होरिया आवाज भी ॿुधां थो मां अल्लाह तुंहिंजो ॾाढिया आवाज भी ॿुधां थो पर जे आवाज भी न करी रुॻी दिल में ख़्याल करी मां रब तुंहिंजे दिल जो ख़्याल भी ॿुधां थो ओ ॿिए खे सलाम वराइण जे बजाय कूड़ जी मोबाइल कढी करे बूथ हींअर करण वारा हुनखे त न ख़बर पई पर सोच अजुर ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह अजुर ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे उहो ॼाणे थो त तुंहिंजे नियत में केतिरो फुतूर आहे सलाम वराइण सां जवाब मिलण सां ॿिन्ही जा गुनाह मुआफ़ थींदा आहिनि पोइ जेको सलाम ॼाणी माणी न वराए या जवाब ॼाणी माणी न ॾे ख़बर उन जो दफ़्तर गुनाहनि सां कारो थींदो या न थींदो जवाब ॾियो उन जो मिसाल ईअं आहे सॼी राति तहजुद पढ़ी निमाज़ूं पढ़ी नफ़िल पढ़ी सुबुह जो फज्र पढ़ी सुबुह जो उथियो अल्लाह जे मख़लूक सां हिन सां सलाम कोन्हे वराइणो हिन सां सलाम कोन्हे वराइणो सॼी राति जी इबादत हणी ख़ाक करे छॾी ए मुस्लमान रुॻी इबादत काफ़ी कोन्हे का हिन मख़लूक जा बि असांजे मथां हक़ आहिनि अचो त हे विच मां जेके दूरियूं आहिनि ख़तमु कयूं कसम अथव ख़ुदा जे ज़ात जो मूंखे सची दिल सां ॿुधायो ॿ माण्हू हिक ॿिए सां नथा ॻाल्हाइनि 4 महीना कावड़िया वेठा आहिनि ॻाल्हि कहिड़ी हूंदी गॾह गाह में पियो हिन तां कावड़ियो या फलाणे हीअं कयो ऐं मुस्लमान ये अॼु हुज़ूर जो फरमान ॿुधी जेकॾहिं हिकु दिलि में पको अज़म कई त अॼु मां अदे करीम दाद सां वञी सलाम वराईंदुसि या अदे अली असगर कल्लो उहो चवे त अॼु जेको मूं पंहिंजे बाबा साईं मरहूम मोहम्मद चनेसर जो ईसाले सवाब ला महफ़िल कराई आहे क़ुरान ॿुधो आहे हदीस ॿुधी आहे मां फलाणो सां माण्हू सां कोन ॻाल्हाईंदो आहियां पर अॼु निकिरंदुसि जीअं मिलंदो हुनखे सलाम कंदुसि कसम थई ख़ुदा जो न ॻाल्हाइण वारा जंहिं हिक ॿिए खे हिकिड़ो चवे अस्सलामु अलैकुम ॿियो मुर्की वालेकुम सलाम चवंदो या कोन चवंदो जवाब ॾियो जॾहिं न ॻाल्हाइण वारा हुया त हू हेॾे मुंहुं पियो करे हू हेॾे मुंहुं पियो करे हू हिन लाइ ग़लति पियो सोचे ही हिन लाइ ग़लति पियो सोचे जॾहिं खां अस्सलामु अलैकुम शुरू थी वियो सभई दुश्मनीअ जूं दीवारियूं ख़त्म थी वियूं अॼु अस्सलामु अलैकुम सुभाणे सीनो सीने सां मिलाए भाउ कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहीं ख़ैर आहे यादि रखी छॾियो दुनिया जूं बरकतूं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे सुन्नत में आहिनि त जन्नत जूं हवाऊं बि मुंहिंजे हुज़ूर जे सुन्नत
में हन अचो त हुजूर जे सुन्नत खे ज़िंदह कयूं अचो त महबूब मुस्तफ़ा जे हुक्मन ते अमल कयूं जेके मुर्शिद करीम हुक्म ॾियनि था साहिब शरीयत वारा हुक्म ॾियनि था उन्हनि हुक्मनि ते अमल कयूं अल्लाह जी ज़ात बाबरकात मु गुनहगार जो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए खुदा जा बाना मखलूक जो ख्याल रखो मुझा दोस्तों अचो त अॼु खां अज़म कयूं त इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ईअं गुज़ारींदासीं जवाब ॾियो ज़िंदगी ईअं गुज़ारींदासीं न अदा हिक ॿिए सां सलाम दुआ कंदासीं केॾी न ख़ुशी थींदी केॾो न मुंहिंजो आख़िरत में अजर थी पवंदो जॾहिं को विढ़ियल हिक ॿिए खे हितां उथी वञी चवंदो यार अॼु क़ुरान ॿुधो अथमि अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू हो चवे वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्लाह ताला छा फरमायो व अस्लिहू ज़ात बैनिकुम बिन जे दरमियान में सुलह करायो जेको न बिन जे दरमियान में सुलह कराईंदो आहे मुंहिंजो करीम रब तो फरमाए उन फर्श ते सुलह करायो मां रब अर्श ते उन जे लाइ रस्ता खोले बिन जे विच में ठाह करायो शैतान वारो किरदार अदा न कयो बिन के वेढ़ायो न अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नत वन नास इंसान ऐं शैतान बिनी जे ला रब जे ज़ात फरमायो आ त जिन्न हुजन या इंसान उन बिनी जो किरदार शैतान वारो आ केड़ो जेके युवस्विसु वाट वी देखे जे खबर थई फलाणो तोला छा पियो चवे वो बेचारो पुरसुकून पे वयो हुन जे दिल में खदशात पैदा करे छॾे मुंहिंजो रब तो चवे याद रख पुरसुकून दिल में विसविसा विझण वारा मां रब तोखे ॼाणा थो मां रब तोखे कॾहिं बि मुआफ़ न कंदुसि जो तो ॿिन जे दिलनि में दूरी कई आहे जेको ॿिन जे विच में दूरी कंदो रब उन खे मुआफ़ न कंदो जेको ॿिन दूर दिलनि खे हिक ॿिए जे वेझो कंदो मुंहिंजो रब उन खे हुज़ूर जी कचहरी नसीब फरमाईंदो छा कंदासीं जवाब ॾियो छा कंदासीं दूरियूं मिटाईंदासीं या दूरियूं वधाईंदासीं हथड़ो खणी मलाइका शाहिदी ॾिन हथड़ो खणी जवाब ॾियो इंशाअल्लाह दूरियूं दूर कंदासीं अल्लाह जे मखलूक खे करीब कंदासीं दुश्मनियूं ख़त्म करे अस्सलामु अलैकुम आम कंदासीं अल्लाह जी ज़ात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वरी बाक़ी फरमाशू कहे ॿिए दफ़े गर्मी आहे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हिकु भेरो अलहम्द शरीफ ऐं चार टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ दुआ खत्म थींदी नंगर तैयार आहे तव्हां केते नंगर पहुची वेंदो जेके कुल शरे पढ़ियो फी सबीलिल्लाह बख्शीदड़ जे हवाले अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾींदो अल्लाह सही उन्हनि खे हिदायत ॾींदो इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन और रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार दिलन जा हाल ॼाणदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ मुंहिंजा सुहिणा करीम रब असां सभिनी गुनहगारनि जे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमाइजां मुंहिंजा करीम रब असां जे दिलनि खे हिक ॿिए जे लाइ नरम बनाइजां जेके बि हिक ॿिए सां कावड़ियल आहिनि मुंहिंजा करीम रब उन्हनि जे दिलनि खे हुज़ूर जो आशिक़ ऐं दीवानो बनाए हिक ॿिए सां कावड़ छॾण जी तौफ़ीक़ अता फरमाइजां क़ुरान करीम जा ख़तम शरीफ़ 16 या 21 जेके दोस्तनि चया जेका तिलावत थी जेको कुझु ख़ैर ख़ैरात कयो वियो जेको कुझु कलाम पढ़ियो वियो मुंहिंजा अल्लाह साईं उन सब जो सवाब तू जानी थो तो करीम रब जे बारगाहे रब्बुल इज्जत में पेश कयूं था मुंहिंजा मालिक मिठड़ा कबूल फरमा हदियतन तोहफतन मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुजूर में पेश था कयूं मुझा मदीने जा मीर पंहिंजे गुलामन जो तोहफो कबूल फरमाइजा या अल्लाह मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन तमाम ईमान वारन औरत
औरतुन के पढ़ी ईसाले सवाब था कयो मुझा करीम रब हुजूर जे उम्मत जी बख्शिश फरमाए जा खुसूसन मरहूम मगफूर मरहूम मोहम्मद चन्ने सर कलो ऐं उन जा जमी अजीजो अकारब जेके दुनिया छॾे विया मुंहिंजा अल्लाह सईं उन्हनि जे बख्शिश जे हक़ में असां गुनहगारनि जी दुआ क़बूल फरमाए जा मुंहिंजा सुहिणा करीम रब महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सजी उम्मत जी बख्शिश फरमाए जा खुसूसन असांजो प्यारो दोस्त मरहूम अमानुल्लाह खोसो दुनिया छॾे चुको या अल्लाह उन मरहूम जी भी बख्शिश फरमाए जा उन जे पोइ रखे सब्र जमील जी तौफीक अता फरमाए जा अदा अली असगर कल्लो उन जे भाइरनि जो मुंहिंजा करीम रब कयल खैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए जा असां सभिनी जे दिलनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमाए जा और रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।